अहम ख़बर न्यूज़ सिंध में पहिरें मरहले में 14 ज़िलनि अंदरि मकानी चूंडूं सुभाणे थींदियूं। मकानी चूंडुनि जे हवाले सां तयारियूं क़तई मरहले में थी वयूं आहिनि। सखर, लाड़काणे, शिकारपुर, जैकमाबाद, घोटकी, कंधकोट, कशमोर, कंबर, शहदादकोट, खैरपुर, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में सुभाणे उम्मीदवारनि विच में मुक़ाबलो थींदो। ज़रियनि मूजिबि मकानी चूंडुनि जे हवाले सां अमन अमान ऐं सिक्योरिटी बाबति प्लान जोड़ियो वियो आहे। आगाह कई पिया सिंध जे पहिरें मरहले में 14 ज़िलनि अंदरि मकानी चूंडूं सुभाणे थींदियूं। मकानी चूंडुनि जे हवाले सां तयारी मुकमल कयूं वयूं आहिनि। सखर, लाड़काणे, शिकारपुर, जैकमाबाद, घोटकी, कंधकोट, कशमोर, कंबर, शहदादकोट, खैरपुर, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में सुभाणे उम्मीदवारनि विच में मुक़ाबलो थींदो। जॾहिं त ज़रियनि जो चवणु आहे त मकानी चूंडुनि जे हवाले सां अमन अमान लाइ सिक्योरिटी प्लान बाबति प्लान जोड़ियो वियो आहे। आगाह कई पिया सिंध में पहिरें मरहले में 14 ज़िलनि अंदरि मकानी चूंडूं सुभाणे थींदियूं। मकानी चूंडुनि जे हवाले सां तयारियूं क़तई मरहले में दाख़िल थी वयूं आहिनि। सखर, लाड़काणे, शिकारपुर, जैकमाबाद, घोटकी, कंधकोट, कशमोर, कंबर, शहदादकोट, खैरपुर, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में सुभाणे उम्मीदवारनि विच में मुक़ाबलो थींदो। ज़रियनि मूजिबि मकानी चूंडुनि जे हवाले सां अमन अमान ऐं सिक्योरिटी बाबति प्लान जोड़ियो वियो आहे।